अस्सलाम वालेकुम दोस्तों, क्या है? उम्मीद क्या तो सब दोस्त ठीक हो ना, मजे में हो। अॼु जी नई ताज़ी अपडेट खां आगाह कंदा हलूं त सिंधी ड्रामा सब सीरियल ज़ार ज़िंदगी जे टॉपिक ते कुछ डिस्कस कंदासीं। अॼु नई तव्हांजे लाइ ॾाढी ख़ुशख़बरी आंदी आहे। ज़ार ज़िंदगी सिंधी ड्रामे में तमामु बहितरीन तव्हांजे लाइ कहाणी खणी आयो आहियां। वीडियो शुरू करण का पहिरियां मुंहिंजी नंढड़ी रिक्वेस्ट आहे त अञा ताईं मुंहिंजे चैनल खे सब्सक्राइब कंदा ऐं लाइक कंदा ऐं कमेंट कंदा ऐं शेयर कंदा तव्हां दोस्तनि जी वॾी महिरबानी थींदी। सो दोस्तों, वीडियो शुरू पिया कयूं। सिंधी ड्रामा ज़ार ज़िंदगी जीअं दर्दनि जो दरिया ड्रामो हुयो ऐं उन जूं 367 किस्तूं हुयूं ऐं पथर दुनिया जूं 1200 किस्तां हुयूं। हीउ ड्रामो बि इन ड्रामे जी सन टीवी ते ख़बर हली रही आहे त हीउ ड्रामो 1200 किस्त ताईं हलंदो। नई ख़बर हली रही आहे सन टीवी ते। हीउ ड्रामो बि तमामु बहितरीनु ड्रामो आहे। 1200 एपिसोड ताईं हलंदो। तमामु बहितरीनु ड्रामो आहे। वॾियूं किस्तां इन जूं हलायूं वेंदियूं 1500 1200 ताईं। तमामु बहितरीनु ड्रामो आहे। धूम लाइ ॾिनी अथसि। तमामु बहितरीनु ड्रामो आहे। अहिड़ी ख़बर ॼाणण जे लाइ असांजे चैनल खे सब्सक्राइब कंदा ऐं लाइक कंदा ऐं कमेंट कंदा तव्हां दोस्तनि जी वॾी महिरबानी थींदी। सो दोस्तों, मिलूं था नेक्स्ट वीडियो में। तेसि तक अल्लाह हाफ़िज़। हाणे 51 किस्त अची रही आहे। 51 किस्त में छा थींदो इहो कमेंट में ज़रूरु ॿुधाईंदा। सो दोस्तों, मिलंदासीं नेक्स्ट वीडियो में। अल्लाह हाफ़िज़।